सिंध काबीना कराची में रेंजर्स जी मुक़ररी वारे मुद्दे में 1 साल जी वाद जी मंजूरी ॾेई छॾी आहे। इन वास्ते तफ़सील मालूम कई था कमर मेमण खां। कमर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि जारी आहे। इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। काबीना इजलास में सिंध में रेंजर जी मुक़ररीअ जे जेको मुद्दो आहे उन में 1 साल जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इनखे अलावा काबीना इजलास में इस्लाम कोट खां छोड़ ऐं बिन कासिम खां पोर्ट कासिम ताईं रेलवे लाइन विछाइण वारो जेको मनसूबो आहे उन लाइ 6.61 अरब रुपया जारी करण जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। काबीना इजलास में ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट जेको वर्ल्ड बैंक के ताबिन सां शुरू कयो वियो हो उन में 3 अरब रुपयनि जो फ्रॉड थियो आहे। काबीना जेको आहे ठेकेदार कंपनी खे ब्लैकलिस्ट इंक्वायरी लाइ मामलो एंटी करप्शन खे मोकिलण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इनखे अलावा सिंध काबीना जाम चाकरो जेका लैंडफिल साइट आहे कराची में उनखे जदीद लैंडफिल साइट बनाइण ऐं ॿियूं जेके साइट्स आहिनि उनखे अपग्रेड करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना पारां जेको आहे मैंग्रोव जी बहाली, शहरी जंगलात ऐं ग्रीन बेल्ट जेके आहिनि उन्हनि जे ठाहिण जी जेको आहे मंज़ूरी ॾिनी आहे। वॾे वज़ीर हिदायत कई त साइंसी बुनियादनि ते जेके लैंडफिल साइट्स आहिनि ऐं बायोगैस जा जेके मनसूबा आहिनि उन्हनि ते इहे जोड़िया वञनि। काबीना पारां DHA खे जेको पाणी सप्लाई थींदो आहे उनजी जेको रेट हो उनखे नज़रसानी करे घटि करण जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो वञा त काबीना में ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सोलर होम सिस्टम जी जेको आहे जेका लागत आहे उहा 18.8 अरब रुपया आहे ऐं मुस्तहिक शहरीनि खे 2,50,000 सोलर होम किट्स जेके आहिनि फराहम कयूं वेंदियूं। 1,20,000 किट्स जेको आहे उहे थर, कोहस्तान ऐं कचे वारनि इलाइक़नि जे ऑफ ग्रिड जेके घराना आहिनि उन्हनि खे फराहम कई वेंदी, जॾहिं त 1,30,000 जेके किट्स आहिनि उहे ऑन ग्रिड जेके 100 यूनिट ताईं इस्तेमालु कंदड़ घराना आहिनि उन्हनि खे फराहम कयूं वेंदियूं ऐं हर किट में सोलर पैनल, बैटरी, LED लाइट, DC फैन ऐं मोबाइल चार्जिंग जी जेका आहे सहूलियत शामिल हूंदी। इहे जेके किट्स आहिनि उहे NGOs ज़रिए मुस्तहिक घराननि खे जेको आहे पहुचायूं वेंदियूं ऐं उन हवाले सां 26 NGOs जेको आहे दिलचस्पी ज़ाहिर कई आहे ऐं काबीना खे ॿुधायो त उन्हनि जे प्रोपोज़ल जो जेको आहे जाइज़ो वरितो पियो वञे ऐं काबीना जो इजलास हिन वक़्तु जारी आहे ऐं ॿियनि जेके एजेंडा आइटम उन्हनि ते गौर कयो पियो वञे। जी कमर, तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।